नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के इस्लामाबाद में खबर ईंदा हलूं त इस्लामाबाद हाई कोर्ट नवाज शरीफ ऐं मरियम नवाज़ बाबत गिलगित बल्तिस्तान जे अॻूणे चीफ जस्टिस जे इल्ज़ामनि ते बदल रिपोर्ट जो नोटिस वठी छॾियो आहे। अदालती ज़रिए जो चवणु आहे त इंकशाफ में हाई कोर्ट जे जज जो नालो अचण बाद नोटिस वरितो वियो। इस्लामाबाद हाई कोर्ट जो चीफ जस्टिस अतर मनल्ला कुछ देर में नोटिस ते ॿुधणी कंदो। अदालत तरफ़ां ख़बर ईंदड़ सहाफ़ी खे बि तलब कयो वियो। ॿुधणी शुरू थी वई। गिलगित बल्तिस्तान जे अॻूणे चीफ जस्टिस राणा एम शमीम पंहिंजे तस्दीक थियल हलफनामे में इंकशाफ कयो आहे त साकिब निसार हाई कोर्ट जे जज खे हुकुम ॾिनो हो त 2018 जी चूंडनि खां अॻु नवाज शरीफ ऐं मरियम नवाज़ ज़मानत ते आज़ाद न थियण घुरिजनि। गिलगित बल्तिस्तान जे अॻूणे चीफ जस्टिस राणा एम शमीम पंहिंजे हल्फी बयान में चयो आहे त हू इन वाक़िए जो शाहिद हो जॾहिं इन वक़्त जे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान साकिब निसार हाई कोर्ट जे जज खे हुकुम ॾिनो हो त 2018 जी आम चूंडनि खां अॻु नवाज शरीफ ऐं मरियम नवाज़ खे ज़मानत ते आज़ाद न कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।